मस्जिद में पढ़ने सवाब थोड़ो झझो मिलंदो इहाई 4 रकातूं नमाज ॻोठ वारी मस्जिद खां ॿुधा जे कामिल मुर्शिद जे पोयां पढ़ने ते सवाब वधीक हूंदो या न हूंदो? जवाब दे सवाब हूंदो भला इहाई 4 रकातूं नमाज जेकॾहिं मुंहिंजो बेनियाज़ तोखे मदीने जे मस्जिद नबवी में नसीब करे ॿुधाए त सवाब निरालो हूंदो या न हूंदो? सुभान अल्लाह हूंदो सवाब सबब नमाज सागी इशा जी रकातों सागी 4 तिलावत भी सागिया रकातों भी सागियो अंदाज भी सागियो तरीको भी सागियो तकबीर तहरीमा सागी क़ियाम सागियो रुकू सागियो सजदा सागिया जदे सब कुछ सागियो त वही सवाब जी हेठ मथाई छाजिया हिकड़ो ही जवाब मिलंदो नमाज सागिया पर नमाज जे जगह वारी निस्बत अलग अलग नमाज जो निस्बत जो जवाब निस्बत है छा जो बोलो याद रखी ये न सोची दो कर मां तो साधड़ो हां मां तो अनपढ़ियल हां मुखे त दाढ़ी मुंह ते कान्हे का मुखे त दस्तार भी कोन्हे का मां जे ज़िक्र कया भी खड़ी मुंहिंजो ज़िक्र किथे भी दो इहो ज़िक्र करने का सालिह कदा दस्तार वारा मौलवी कदा उन्हनि जो ज़िक्र परवाज़ कंदो मुंहिंजो ज़िक्र इहे हूंदो हरगिज़ न मुंहिंजा दोस्त इहो न सोचजा बल्कि इहो सोचजा हिक आलिम जे सीने में भी दिल हिक पढ़ियल जे सीने में भी दिल मामिलो ज़िक्र नमाज़ जो आहे मामिलो दिल जे कनेक्शन जो आहे जेकर आलिम जी दिल दुनिया में आ तो सजदा करे पर जेकर हिकड़े फकीर जी दिल मदीने में आ त हिकड़ो सजदो आला हूंदो तार दिल जे कनेक्शन दिया दिल जो कनेक्शन मिला रुगी तू मिलाने जी कोशिश कर मुझे रब जो तो सब प्यारा सुभान अल्लाह खुदा भी तो सब प्यार करे मदीने वालों भी तो सब प्यार करे मुखे चवण दे इन सजण साईं जे गुलाम के चवण दे खुदा भी तो सब प्यार करे मदीने वालों यार भी तो सब प्यार करे मुर्शिद भी तो सब प्यार करे रंगो तो जो नफ्स तो के तो ख्वार करे अजीज मन गौर कर मुर्शिद करीम चाहिदो मुझो मुरीद ने कुथी वने सच्चो या जवाब ने मुर्शिद चाहे तो मुझो मुरीद ने कोजे मुर्शिद कल्बी आमर रखी करे तो के कल्बी जिक्र दसे तो हो जा दोस्त अजीज तुझा जिक्र जा के लताइफ मुर्शिद तय कराए रहवा जने मुर्शिद भी तुझो परवाज चाहे तो मदीने वालो यार भी चाहे तो मुझो दीवानो उदामी चे मदीने पहुंचे सुभान अल्लाह खुदा भी चाहे तो मुझो बानो चढ़वा तेड़ो मां अल्लाह के दरबार में पहुंचे मां अल्लाह के दरबार में सजदो करे मां खुदा उनके माफ कया खुदा भी चाहे तो मुस्तफा भी चाहे तो मुर्शिद भी चाहे तो के रोके केर तो जो इहो बेहया नफ्स तो रोके जवाब दे खुदा जे हुक्म के लबैक नचण वारा हबीब जे हुक्म के लबैक नचण वारा मुर्शिद करीम जे हुक्म के लबैक नचण वारा कंहिंखे राज़ी करे रहियो उन ज़ालिम नफ्स खे जेको असर खां तुंहिंजो दुश्मन रहियो आहे रहंदो उन ज़ालिम नफ्स खे राज़ी करे छा हासिल करण चाहिए राज़ी करण के तैयार के राज़ी सुभान अल्लाह जो बेड़ो पार थी सुभान अजीज ने मन ऐ मुझे दोस्त अजीज मुझे करीम रब जी प्यार दे निहार मुझे महबूब मुस्तफा जी प्यार दे निहार अम्मा फातिमा ज़हरा छाना लो गला गला छाना लो अम्मा फातिमा ज़हरा मुझे महबूब मुस्तफा जी बचड़िया हसनैन करीमैन जी अमड़िया अली मुर्तजा शेर खुदा जी पाक
इमाम हसन साईं फरमाइनि था हिक रात थी दिल में ख्याल कयो अज पांजे जीजल अम्मा के ॾिसां त मुंहिंजी अम्मा रात कीअं थी गुज़ारे। इमाम हसन मुस्तफा साईं फरमाइनि था मां जेॾी महिल निहारिया मुंहिंजी जीजल अम्मा केॾी महिल रुकू करे रही आहे केॾी महिल सजदा करे रही आहे। अज़ीज़न मल खुदा जरा बाना गौर कर इमाम हसन मुस्तफा साईं फरमाए रहियो आहे अल्लाह जो बांडियूं जो गौर कर त अम्मा फातिमा ज़हरा जी ज़िंदगी कीअं गुज़री आहे छो त क़यामत जे दिहाड़े औरत खे बि अम्मा बतूल जे साम्हूं अचणो पवंदो तोखे असांखे बि महबूब जे आॻे अचणो पवंदो। अज़ीज़न इमाम हसन मुस्तफा साईं फरमाइनि था मूं ॾिठो त मुंहिंजी अम्मा केॾी महिल रुकूअ में केॾी महिल सजदन में जेॾी महिल फजर जो टाइम थियो बिलाल अज़ान ॾिनी इमाम हसन मुस्तफा साईं फरमाइनि था मूं ॾिठो त मुंहिंजी अमड़ हथड़ा कया हथड़ा खणी दुआ घुरी ओ मुंहिंजा करीम रब ओ मुंहिंजा करीम रब कॾहिं रात वॾी थींदी तो जो तुझे महबूब मुस्तफा जी बचड़ी सजदा करे गौर कर मुसलमान तू जो असांजूं बीटियाणियूं आहिनि तू जो असांजूं घरवारियूं बि आहिनि तू जो असांजूं अमड़ियूं बि आहिनि उन्हनि जे लबन ते हूंदो आहे मौला कॾहिं रात वॾी थींदी जो निंड करे ठो कंदियोसीं लेकिन मुंहिंजे करीम मुस्तफा जी न्याणी दुआ घुरी रही आहे ऐं मुंहिंजा करीम रब कॾहिं उहा रात वॾी थींदी जो तुंहिंजे महबूब जी बचड़ी सजदा करे तो रब्बुल आलमीन खे राज़ी करे ठो कंदी। इमाम हसन मुस्तफा साईं फरमाइनि था इहे चई करे मुंहिंजे जीजल बि दुआ घुरी या अल्लाह मुझे महबूब जे गुनहगार उम्मत जी पारत हुजई। ओ कलमे वाला मुसलमान ओ कलमे वाला मुसलमान गौर कर मुझे जीजल अम्मा फातिमा ज़हरा जे प्यार ते गौर कर मुझे मुस्तफा करीम जे बचड़न जे प्यार ते गौर कर अम्मा फातिमा ज़हरा जीअं दुआ घुरी तीअं इमाम हसन मुस्तफा साईं फरमाइनि था मां वञी पंहिंजे जीजल अमड़ खे भाकुर पातो भाकुर पाए अर्ज़ कयमि ओ मुंहिंजी जीजल अम्मा जी मुंहिंजा बचड़ा हसन ओ मुंहिंजी अम्मा हर अमड़ पंहिंजे बचड़नि लाइ दुआ घुरंदी आहे मुंहिंजी जीजल अम्मा मूं कननि सां ॿुधो तो अॼु दुआ घुरी आहे मुंहिंजे महबूब जे गुनहगार उम्मत लाइ दुआ घुरी आहे। इमाम हसन मुस्तफा साईं फरमाइनि था जीअं पंहिंजे जीजल अमड़ खे चंबड़ी वियुसि पंहिंजे अम्मा खां अर्ज़ करे पुछियुमि त मुंहिंजे जीजल अम्मा जवाब ॾिनो ऐं मुंहिंजा बचड़ा हसन हर जीजल मां पंहिंजे बचड़नि लाइ दुआ घुरंदी आहे मां बि घुरंदी आहियां पर ओ मुंहिंजा बचड़ा हसन अगरि राज़ ॿुधण थो चाहीं त कन खोले ॿुध तो मुंहिंजे महबूब मुस्तफा जे कुल्हड़नि जी सुवारी ज़रूर कई आहे तो मुंहिंजे महबूब जे सीने ते रात ज़रूर खेॾी आहे पर तो मुंहिंजे महबूब इमामुल अंबिया जे रात जे ओजागनि खे कोन ॾिठो आहे तो मुंहिंजे महबूब जे दुआउनि खे कोन ॾिठो आहे तुंहिंजी अमड़ ॾिठो आहे मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो जेॾी महिल बि मुंहिंजा मदीने जा ताजदार दुआ घुरंदा हुया पंहिंजे गुनहगार उम्मत जे बख़्शिश लाइ दुआ घुरंदा हुया। ऐं मुसलमान ज़रा पंहिंजे दिल जे आईने में झांकी कर मुझे महबूब जी बचड़ी दुआ घुरे तो असां गुनहगारनि जी बख़्शिश लाइ मुझो महबूब मुस्तफा दुआ घुरे तो असां गुनहगारनि जी बख़्शिश लाइ ऐं मुझो रब ऐलान करे ऐं मुझा बाना
जहिड़ो आहीं तहिड़ो तूं मुंहिंजो आहीं तूं हिकिड़ी विख भर त मुंहिंजी रहमत 10 विख वधी तुंहिंजो इस्तग़फ़ार सुभान अल्लाह इहो सच आहे त मुस्लमान जवाब ॾे मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए ऐ मुंहिंजा बाला तूं हिकिड़ी विख भर त मां अल्लाह जी रहमत 10 विख वधी तुंहिंजो इस्तग़फ़ार करे तोड़ंदो आ त मुंहिंजी रहमत बि टोड़ी तुंहिंजो इस्तग़फ़ार करे हाणे जवाब ॾे ख़ुदा बि तोखे पंहिंजे रहमत सां सॾे रहियो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा बि तोखे पंहिंजे रहमत में गॾे रहियो आहे मुंहिंजे हबीब जा बचड़ा बि तो सां लाइ दुआ करी रहिया मुर्शिद करीम बि दुआ करी रहिया ॿुधाए त तोखे असांखे रोकियो आहे त कंहिं रोकियो आहे कुरान में पूछी जा ओ मुझा मौला इन फकीरन वटि कोई जवाब कोने अल्लाह फरमाए तो अल्लाह तुम मुत्तकासुर सुभान अल्लाह मुझो बेनियाज़ फरमाए ऐ मुझा बांधा तोखे घणा जे हिस्सा ज़ाकत कयो एकड़ा चई थो एकड़ कया लखवा जी तो लख कया जिरेबा जी तो जिरेब कया रात ॾींहं की इहो तोखे हिस्सा मुंहिंजो ख़ुदा तोखां सवाल थो करे ऐं मुंहिंजा बाना कॾहिं सोचो थी जंहिं शइ लाइ तूं हिस करे रहियो उहा शइ ॾियण वारो तोखे केरु अल्लाह फरमायो अल्लाह जे मिठड़े कुरान करीम के खोल अल्लाह जे सुणे कुरान के पढ़ मुझो अल्लाह तोखां सवाल करे रहियो आहे या अय्युहल इंसान ऐ इंसान मा फरक बिरब्बिकल करीम मुझो बेनियाज़ रब पूछी रहियो आहे ऐ इंसान ॿुधायो तोखे तुझे परवरदिगार खां परे करे छॾियो अल्लाह तुझे जो जवाब ॾे उहा कहिड़ी शइ आहे अगरि तोखे औलाद जे मोहबत परे कयो आहे तोखे औलाद ॾियण वारो केरु आहे जो तुंहिंजो रब ज़ुल जलाल अगरि तोखे दुनिया जे मोहबत परे कयो आहे तोखे दुनिया ॾियण वारो केरु आहे जो मुंहिंजो रब ज़ुल जलाल अगर तोखे ज़मीन जे मोहब्बत परे कयो तोखे ज़मीन ॾियण वारो केरु आहे जो मुंहिंजो रब ज़ुल जलाल मूंखे सच चवण दे मूंखे सच चवण दे जेकॾहिं थोरो बि कारोबार में नुक़सान थो पए तावीज़नि वारनि खे ॻोल्हींदो मुंहिंजा दोस्त तोड़ लाइ टकी दौड़ींदो मूंखे कारोबार में नुक़सान पइजी वियो आहे मूंखे रोज़ 100 रुपया बचंदो हुयो अॼु 30 रुपया बचिया छाजे करे दुनिया जे थोरे नफ़े खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नुक़सान में बर्दाश्त नथो करे सघी ख़ुदा जे वास्ते जवाब ॾे ओ मुस्लमान ख़ुदा जे वास्ते जवाब ॾे रस्ते मां ईंदे जेकॾहिं मुंहिंजा दोस्त राधण मां ईंदे 100 रुपया किरी पवई 3 दफ़ा रस्ते में वापसि ईंदे मुंहिंजो 100 रुपया किरी पियो आहे रस्ते में हीअं अखियूं करे निहारींदे मुंहिंजो 100 रुपया किरी पियो आहे 100 रुपए जी तो वटि अहमियत आहे मगर सोच फजर जे टाइम ते मस्जिद मां सजदो थींदो ते हैया अलसलाह मगर तुझे जन्नत जो मान चुरा दिया शिक्षे रली मथो विझी
छड़ी दुआ सुकून जी निंड कंदो या रस्ते में भी दुआ तो ॿुधी करे कलमो पढ़ी हलियो वेंदो खुदा के वास्ते जवाब ने तो जिंदगी में नमाज जरे तुझी पईया कदे रोई अल्लाह के दरबार में माफी वरती थई काल वरती थई 100 रुपया बिना जी बने बार बार रस्ते में टुकी नमाज हली बने मस्जिद जो तोखे केतरी कोने छो जवाब ने छो इन करे जो तोखे नमाज जी कदर कीमत जी खबर काने तोखे अंदाज़ो कोने को त इन मिलका है क्या नमाज में सजदे में जा तोखे अंदाज़ो ही ना है इहा नमाज दीन वारो केरा बठण वारो केरा ऐं बचाइण वारो केरा हम जा दोस्त अजीज नमाज जो कदर पुछो थई करबला जे शहीदन का पुछ त नमाज जो कदर छा थींदो नमाज जो कदर पुछो थे अबू बकर सिद्दीक का पुछ उमर फारूक का पुछ उस्मान ज़ुन्नूरैन का पुछ अली अल मुर्तज़ा शेर खुदा का पुछ सुने हसन ए हुसैन का पुछ नमाज जो कदर पुछो थे अल्लाह जे कामिल अली का पुछ जरजा कदम ज़मीन ते खुदा दिल अर्श जे यार जो दीदार करिया असल कुछ ये तमासा नमाज जी को लज़्ज़त करे हासिल कई जी साईं बिल्कुल जेकर नमाज जी को लज़्ज़त नमाज जो को कुर्ब नमाज जो को जेको मज़ो दीदार जो अगर कदे तो असा के मिली पवे ओ यार खबर पइजी वने त नमाज थी छा सुभान अल्लाह ओ अंदाज़ो लगदो तोखे त नमाज चेको छा किया ओ मुस्लमान याद रखी छे नमाज उहा है जे नमाज में यार जी जन्नत जो दीदार सुभान अल्लाह के जो दीदार थींदो अल्लाह के जो दीदार थींदो यार जी जन्नत जो दीदार थींदो ऐं तोखे दीदार थींदो तो उन रब खे ॾाढो प्यारो है जन्नत जे दीदार वारी नमाज सोन के पित्तल जे कूड़ जे टकन ते भिड़ण वारा तू कदर कर तू अल्लाह जे दरबार में जेकरे पाजी पेशानी खुलूस नियत सां झुकंदे मुझो अल्लाह दुनिया में तुझे कंध के इज्जत सां मथे करे छॾे सुभान अल्लाह याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ने दुनिया जे अंदर जंहिंजो जैसा ताल्लुक हूंदो आहे उहो हुनखे प्यारो हूंदो आहे जेकॾहिं तूं मुंहिंजे करीम रब जे ज़ात बाबरकात सां पंहिंजे मोहब्बत जो ताल्लुक रखंदे जेकॾहिं तोखे गिणती आहे कारोबार केरु कंदो अॼु क़ुरान ॿुध त ॿुधाई ओ ॻोठ फज़ल मोहम्मद आगरो वारा जेतिरो क़ुरान चवंदे सॼण साईं जो ग़ुलाम तोखे पढ़ी ॿुधाईंदो रुॻी तूं ॿुधण जे लाइ तयार थी अज़ीज़ ने मन जेकॾहिं तुंहिंजे दिल में ख़्याल आहे त जेकॾहिं मां पंजई वक़्त नमाज़ पढ़ंदुसि मुंहिंजो पुकार केरु कंदो मुंहिंजा बच्चा केरु था थींदो मां तोखां सवाल करण जे बजाय तोखे रब जो क़ुरान पढ़ी ॿुधायां मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो वमन यत्तक़िल्लाह मुझो रब तो फरमाए केर तो फरमाए गाना केर तो फरमाए मुझो बेनियाज़ रब तो फरमाए वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा ऐ मुझा माना तू नी मां अल्लाह का इस्तेमाल रब तो जे लावा को तो खोले सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान सचो जी सही सचो दिल का पुछी ये बात सा बटा कर अल्लाह जो कुरान दिल का पुछ सचो ये दिल चवई थी रब जो कुरान सचो तो तो जो मुझो अकीदो कुछ कचो जी सही
अल्लाह ताला जे सोने कुरान करीम में फरमायो तू मा अल्लाह जो खौफ रख मा अल्लाह तुझे ला दरवाजा पाण तो खोलिया केड़ो खौफ रख के जो हक न खा कैसा नाजायजी न कर कैसा जुल्म न कर कैसा ज़्यादती न कर के तकलीफ न दे के पानी का उठट न समझो ऐ मुसलमान तू बस बीजे हक जो ख्याल कर मुझे अल्लाह तो फरमाए तुझे हक के तुझो रब पानी मंजिल ताईं पहुंचाए छड़ींदो मुझे बेनियाज़ रब फरमायो वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब मुझे अल्लाह फरमायो एड़ी जगह का रिज़्क़ रोज़ी दई छड़ींदो मैं जो तुझे वहमी ईमान में रुको न हो मुझे रब तो फरमाए ते एड़ी जगह का नींदो मैं जिते तुझे वहमी ईमान में रुको न हो तू तो चवी त जे करे हीअ न कर दोस्त हीअ कोन थींदो हीअ न कर दोस्त हीअ कोन थींदो मूंखे जवाब ॾे पन्नीअ में मणो सवा मण तू छटे सघी थो उनखे 60-70 मण तू कंदे और मुझो रब कंदो जवाब केर कंदो यकीन थई त पोइ जॾहिं इते तोखे यकीन आहे त इहो यकीन छो थो करी जॾहिं आधी रात जो ज़मीन ते हलंदो हुई तोखे ख़बर आहे इन नांगन ऐं बिछड़ ऐं बलाउन खां तोखे केर बचाईंदो जवाब दे सब केतिरी आहे ऐं मुसलमान तो में सब केतिरी आहे नंढड़ो चीज जे करे अख में थो पए त महते अख गाढ़ी करे था छॾियो पानी बही थो वञे नज़र कुझु कोन थो अचे सब हिकिड़े जीत जी कान्हे का जॾहिं जीत जी साफ़ कान थई त मुसलमान तो नाज़ कयो छा चया नाज़ करणो थई त मदीने जे ताजदार ते नाज़ कर नाज़ करणो थई त रब्बे ज़ुल जलाल जे प्यार ते नाज़ करणो थई त कामिल मुर्शिद जे सच्ची निस्बत ते नाज़ कर इंशाअल्लाह ताला जेको सच्ची निस्बत वारो हूंदो आहे खुदा जो भी प्यारो हूंदो आहे त मुझे मुस्तफा जो भी प्यारो मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना हुजूर जो दौरा के जो दौरा यार के जो दौरा ये लाउड साउंड तो आवाज नहीं करे मुझे पंहिंजे आवाज में कंट्रोल नाहे पर तव्हां खुश हो तव्हां भी खुश हो आवाज सही है मां भी चवां थो आवाज सही है ताकि सही आवाज हुजे ना माशाअल्लाह अल्लाह से लाउड करे खुश करो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक दौर जे अंदर अबू जहल मौजूद सुजानो सियान चंगी तरह सुजानो सियान जवाब ॾियो खाना भाई दो मुझे कीअं ख़बर पवंदी हिकिड़ी शइ सिंध में चङी तरह रखो कोट फज़ल आगरो वारा अञा हे फ़कीर सल्लल्लाहु जो गुलाम मेहर में कोन पुॼंदो ये तव्हांजी तकरीर इंटरनेट ते घुरी वेंदव इन करे ॻाल्हायो त माण्हू ॾिसण चवण त हा कोट फज़ल आगरो वारा ॻाल्हायो हुयो जो तमाम पुछना फलाने इलाके में माशाअल्लाह जमात ॾाढी चुस्त हुई न की नारो न की ढारो की ॻाल्हायो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जान जो दुश्मन अज़ली दुश्मन अबू जहल छा कयो ॾिठई त हबीब जा गुलाम ॾींहों वधन था पिया महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना वधन था पिया उन हिकिड़े हमरा के नौकरी दी उन जी पघार मुकर्रर कई अल्लाह ताला तव्हां के मक्को मदीने जो दीदार नसीब फरमाए आमीन जॾहिं मक्के पाक में वेंदो उते सफ़ा ऐं मरवा जो जबल जॾहिं मरवा जे पासे खां धरड़ो निकिरंदो ॾिसंदो सिधो मुंहिंजे महबूब जे घणे ॾे वेंदो हबीब जे घणे जे ओया अबू जहल जो घड़ो यानी पंहिंजे अबू जहल जो घर ईंदो आहे हिन वक़्त